नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे जरवार का ख़बर ॾिना 1.5 महीनो अॻु कंडेर शाख में हथ आयल लाश जी पोस्टमार्टम लाइ क़बर कुशाई कई पई वञे। मैजिस्ट्रेट फर्स्ट सिविल जज मीरपुर माथिलो सजाद अली शेख तोड़े डॉक्टर जी टीम सैयद लाल शाह कब्रिस्तान पहुती क़बर कुशाई जारी। इन हवाले से मिलियल ॼाण मूजिब 1.5 महीनो अॻु कंडेर शाख में लाश लोड़ींदड़ ॾिसी कोठाण पारां जरवार पुलिस के इतला ॾिनो हो। जरवार पुलिस लाश खणाए सिविल अस्पताल मीरपुर माथिलो पहुचायो वियो, जिथे इंतजामिया पारां लाश जी वारसी न थियण करे लाश लावारिस ॼाणाए दफनाए वियो हो। बाद में मरहूम जे वारसनि पारां लाश जी सुञाणप नबी बख्श बोज़ा तौर कई हुई ऐं कोर्ट में क़बर कुशाई जे लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई, जंहिं जी क़बर कुशाई कई पई वञे। होॾां GMC सखर खां आयल डॉक्टर हफ़ीज़ हैदर जी अॻवानी में डॉक्टरनि जी टीम पहुतल आहे। दरख़्वास्त गुज़ार फोती जे भाउ रब बख्श बोज़ार आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।